डेरा इस्माइल खान जे सेहत मरकज़ ते दहशतगर्दनि जो हमलो 5 शहरी शहीद, 2 जवाननि बि शहादत माणी। ISPR मूजिब दहशतगर्द हमले में 2 ॿारड़ा बि शहीद थी चुका आहिनि, 3 दहशतगर्द बि मारिया विया आहिनि। शहीदनि में सिपाही जावेद इकबाल, नायब सूबेदार मोहम्मद फारूक शामिल आहिनि। बरून कैंट ते दहशतगर्दनि जे हमले में 8 जवान शहीद, 10 दहशतगर्द बि मारिजी विया। 15 जुलाई ते 10 ॼणनि ते ॿधल दहशतगर्दनि जे टोले बरून छावनी ते हमलो करे अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस वक्त सिर कार्रवाई करे दहशतगर्दनि जी छावनी अंदर दाख़िल थियण जी कोशिश खे नाकाम बणायो। दहशतगर्दनि जे आपघाती हमले में पाक फौज जा 8 बहादुर जवान शहीद थी विया। फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में 10 दहशतगर्द मारिजी विया। PTI के साथ जो कुछ हो रहा है उसकी जिम्मेदार PTI खुद है, और हमारे सिर्फ ये है कि अगर वो सियासी पार्टी बन के चले तो बिल्कुल एक सियासी पार्टी पे तो हम किसी तरीके से पाबंदी लगाने के फेवर में नहीं है, लेकिन PTI का जो रोल रहा है वो एक सियासी पार्टी का अफसोस से कहना पड़ता है कि नहीं रहा है। तो इस सिलसिले में अब देखें, ये मामला हुकूमत का फैसला है, वो कोर्ट्स जाएंगे, कोर्ट्स क्या फैसला करती हैं इस पर। अफसोस है तो PTI अञा ताईं सियासी पार्टी बणिजी न सघी आहे। PTI पंहिंजी पाबंदी जी पाण ज़िम्मेवार आहे। PTI जेकॾहिं सियासी पार्टी थी वञे त असां उन ते पाबंदी ख़िलाफ़ आवाज़ उथारे सघूं था। वॾे वज़ीर मादनी शाह जूं जैकबाबाद ऐं पीरचोट में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मादनी शाह जी पीरकोट में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे चीफ मीडिया कोऑर्डिनेटर नसीर अहमद धोखी जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी बरून कैंट ते हमले जी मज़म्मत। दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्द अंसर जो पाड़ खां ख़ात्मो कयो वेंदो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत करबला जे पिण में असीम कुर्बानी ॾींदड़ शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत सॼे मुल्क में नाई मोहरम हराम जा मातमी जुलूस रवां थवा। मजलिसूं मुनक़िद। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, शहीद बि नसीराबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस रवां थवा। कराची में नशर पाक खां निकितल मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल लाइ रवां थवा। जुलूस रिवायती रस्तनि तां थींदो। खालदर में इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते लहर थींदो। जुलूस में ईंदड़ रस्ता ऐं घिटियूं बंदि कई वियूं। अज़ादारनि जी हिफ़ाज़त लाइ हर शहर पे सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। रोड़ी में 500 साला क़दीमी नव ढालन वारो मातमी जुलूस बरामद। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मातमी जुलूस क़दीमी मरकज़ी इमाम बारगाह खां बरामद थियो। हज़ारे अज़ादार शरीक। शहर में मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियण खां मोबाइल फ़ोन सर्विस खे मुअतल कयो वियो। मातमी जुलूस में शरीक 100 खां वधीक अज़ादार गर्मी ऐं रश में साबु सार्जेंट्स बि बेहोश। जिन माण्हुनि शहीद भुट्टो खे फाही ते चाढ़ियो उन्हनि ते आर्टिकल 6 लॻायो। PTI ते पाबंदी जे फ़ैसिले ते इत्तेहादनि खे एतमाद में वठंदासीं। PTI बाणी आरिफ अलवी ऐं कासिम सूरी आइन टोड़ियो। आइन जी भनकड़ी जेको बि करे उन ते आर्टिकल 6 लॻणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ मुल्की सालमियत जे ख़िलाफ़ वञी रही आहे। बचाव बारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, मामलो असांजे इक़्तिदार जो न पर पाकिस्तान जे वजूद जो आहे। PTI जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इक़्तिदार हासिल करणु आहे। अदालतूं पंहिंजो एतिराम कराइनि ऐं सियासतदाननि खे एतिरो कमज़ोर न सम्झनि। हिकु इदारो 26 केसिस जो फ़ैसिलो नथो ॿुधाए। छा उहा तौहीन अदालत नाहे? अदालती निज़ाम नव में जे जवाबदारनि खे तहफ़्फ़ुज़ दे रहियो आहे। एक चीज़ तो प्रूवन है, यानी 1.5-2 साल पहले एक ECP के पास सारा सबूत मौजूद है कि वो फॉरेन फंडेड जमात है, और सिर्फ मुसलमानों ने नहीं दिए, पाकिस्तानियों ने, उसमें यहूदों ने, ईसाइयों, बहुत लोगों ने पैसे दिए हुए हैं। 9 मई का वाक़या काबिल कबूल नहीं है, और जो उसमें मुलव्वस हैं, जो भी है, कानून आइन के बिना उनको सजा होनी चाहिए। PTI ते पाबंदी जो फ़ैसिलो इत्तेहादनि सां मुशावरत बाद कयो वेंदो। हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। PTI ते पाबंदी जो प्रोसेस आइन कानून मुताबिक़ हलाईंदासीं। नवाज़ शरीफ जे दौर में महांगाई ते साबितो आंदो हो। नायब वज़ीर आज़म इसाक डार जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो जेको मुल्की मुफ़ादनि ख़िलाफ़ कमु करे थो उहो असांखे क़बूल नाहे। नून लीग अखबार जावेद लतीफ़ PTI ते पाबंदी जी मुखालफ़त करे छॾी। सियासी जमात ते पाबंदी मसइले जो हल नाहे। पाकिस्तान जूं सियासी जमातूं मुल्क जो असासो आहिनि।
मुल्क हाण वधी के इम्तिहान जी सट नथो सही सघे रियासत की कमज़ोर कंदड़ गुशाहत साम्हूं आंदा वञनि जावेद लतीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। पीटीआई ते पाबंदी जे ऐलान खां अॻु पीपल्स पार्टी सां सलाह मशवरो न कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमर जो चवण आहे त पीटीआई बानी खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई त पुलिस ते पेट्रोल बम सां हमला कया विया। तहरीक इंसाफ IMF के ख़त लिखी चयो त पाकिस्तान के पैकेज न ॾिनो वञे। पीटीआई बानीदारनि अवाम विच में नफ़रतूं पैदा कयूं। सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज मुशीर आलम इडाक जज थियण खां माज़रत करे छॾी। जस्टिस रिटायर्ड मुशीर आलम जुडिशल कमीशन के ख़त लिखी माज़रत करे छॾी। रब पाक मूंखे मुंहिंजी हैसियत खां वधीक इज़त ॾिनी आहे। इडाक जज तौरु नामज़दगी खां पोइ सोशल मीडिया ते शुरू मुहिम थियल ते मायूसी आहे। मौजूदा हालतुनि में इडाक जज तौरु ख़िदमतूं सरअंजाम नथो ॾेई सघां। जस्टिस रिटायर्ड मुशीर आलम ज़रियनि मौजब जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर इडाक जज तौरु मुक़ररी लाइ रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। कराची समेत समूरी सिंध में अॼु सुभाणे मोटरसाइकिल जी ॿिल सवारी ते पाबंदी। गरुखा ते मौसम हथियारनि जी नुमाइश ऐं ड्रोन कैमरा ते पिणु पाबंदी हूंदी। अमन अमान खे नज़र में रखंदे पाबंदी लॻाई वई आहे।